बुरो वक़्तु उनजो कॾहिं बि ख़तमु न थींदो आहे जेको इंसाननि जे करे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में ख़्यालात रखी वे, अॻिलनि जे लाइ परेशानी रखी वे। यादि रखो उहो इंसानु कॾहिं बि पंहिंजे बुरे वक़्त मां जल्दी न निकिरी सघंदो आहे। छो त उन इंसान खे बसि अॻिले ॾे फोकस हूंदो आहे त यार मां सां हिन छो कयो, छो कयो, छा मां कयोमांसि। उहो इंसानु पंहिंजा ज़ाती पर्सनल कम बि हूंदसि न, उन आर्स में वहिजी वेंदो। यादि रखो इहे इंसान बुरे वक़्त खे टारणु चाहियो था न त फौरी तौर उन्हनि इंसाननि जा ख़्यालात पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾियो ऐं ख़ामोशी रखिजे, ख़ामोशी। घणा वरी ॾिसंदा न त अॻिले इंसान मूंसां हीअं कयो, हूअं कयो, पोइ वरी ॿियनि खे दाऊं ॾींदा आहियो, हिननि खे दाऊं ॾींदा आहियो, हुननि खे दाऊं ॾींदा। इहा तव्हां पंहिंजी इज़त न ख़राबु कयो, तव्हां अॻिलनि खे ख़ामोशी में मारियो, ख़ामोशी में मारियो। चवंदा अॻिला छा सोचींदा ख़बर अथव, यार असां हिन सां एॾी कई आहे, वीचारो कुझु पुछे ई नथो। जेकॾहिं ईअं धमाका उछलींदे न त उहो इंसान यादि रखिजे वक़्ती तौरु ख़ामोश त थी वेंदे, पर उन खां बाद में जेको स्टार्ट थींदे त तोखे वॾा सबक़ सेखारींदे। न कयो जेको तव्हांखे न सम्झी सघंदो न, तव्हांखे धिकारे छॾींदो। तव्हां उनखे दिलि ऐं दिमाग़ में न आणियो था पंहिंजे कमनि जे फोकस में, त उहे इंसान हिकिड़े इंसान जे करे पाण खे हिकु जाइ ते विहारे छॾींदा आहिनि। जिते वेहंदो त उथण ते दिलि ई न कढंदो, बसि उन ई परेशानियुनि में, उन्हनि जे गमनि में इहा तव्हां पाण खे बुरे वक़्त जे मोड़ ते था पहुचायो।